चक्कर इहो सावल अकबर खान सां मुआइदो करे अचे, पोइ पलांद करणु सवलो थी वेंदो। सही सही ॿुधा मुराद, छा सोचे रखियो अथई? पलांद पंहिंजी बेइज्जती जो पलांद कंदुसि इन खां। हिन वक़्तु अॻियूं नफ़रतूं सभु विसारे चुका आहिनि। मुराद, पोइ असां छो न? अदा शरल, तूं पंहिंजी बेइज्जती विसारणु चाहीं थो न त विसारे छॾ, बाक़ी मां पंहिंजी बेइज्जती जो सावल खां गाए वॼाए पलांद कंदुसि। इहो त ठाह करे ठाकुर पाए ऐं कुख में खंजर हणण जे बराबरि आहे। शरल, इन सावल खान खे चङे मुड़ुस थियण जो वॾो शौक़ु हो। मां बि इन खे आज़माइणु चाहियां पियो त ही केतिरो चङो मुड़ुस आहे। मुराद, इन मां साफ़ ज़ाहिर आहे त तूं ॻोठ जो गद्दार आहीं। मां ॻोठारनि सां गद्दारी कोन थो कयां, बाक़ी इन सावल खां मां पंहिंजो पलांद कंदुसि। पलांद यार, सभु कुझु विसारे छॾ, अकुल सिख। छा रखियो आहे नफ़रतुनि में? अदा शरल, जेकॾहिं तूं फ़ाइदो हासिल करणु चाहीं थो न त पोइ मूंसां गॾिजी पओ। मां पंहिंजनि जो रत वहाए उन्हनि सां गद्दारी करे को बि फ़ाइदो वठणु नथो चाहियां। इन जो मक़सदु त माना तूं मुंहिंजो साथ कोन ॾींदे न? खुदे कमनि में मां तुंहिंजो साथ कॾहिं बि कोन ॾींदुसि। अदा शरल, त पोइ कन खोले ॿुधी छॾ। जेको कुझु मां कयां थो न, मूंखे छॾे ॾे। जेकॾहिं मुंहिंजे कमनि जे विच में आहे न त पोइ पहिरियों जहिड़ो तोसां हूंदो। न निभागे खे छा थियो आहे? छो लालच में अची ग़रीबनि जो रत वहाइण थो चाहे? बाबा साईं, मुराद रस्ते तां हटी वियो आहे ऐं लालच में अची वियो आहे। हिन ॻोठ जे मथां पहिरीं मुसीबत जेका ईंदी न, उहा मुराद जे करे ईंदी। संभाले वठो हिन मुराद खे। पुट, मुराद उन ॾींहं खां वठी लालची थियो आहे जॾहिं मां तोखे 5 रुपया ॾींदोसि त ही चवंदो त मूंखे 10 रुपया ॾे। बाबा साईं, हाणे 10 रुपयनि जे चक्कर में वॾी बर्बादी आणींदो। शरल, तोखे हर वक़्तु मुराद जे मथां नज़र रखणी पवंदी ऐं हुनखे अकेलो न छॾींदो कर। बाबा, मूंसां कम जा बहाना करे निकिरी थो वञे। हाणे अहिड़े माण्हू खे मां केतिरो रोकींदुसि? पहिरियां इहा जांच कर त तोखां निकिरी हू वञे काॾे थो ऐं हू कंहिंसां थो मिले। ठीकु आहे बाबा, मां इन जे मथां नज़र रखंदुसि। 2 ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी त ही कंहिंसां रलिजे थो ऐं इन जो मनसूबो कहिड़ो आहे। तव्हीं पाण में न विढ़जो। जेकॾहिं का बि ग़लती करे न त मां हुनखे पाण ई सम्झाए वठंदुसि। बाबा साईं, जेको शख़्स लालच में अची वेंदो आहे न, उन खां रिश्तनि जी सुञाणप ख़तम थी वेंदी आहे। वरी बि कोशिशि कंदुसि त हू सही रस्ते ते अची वञे। जेकॾहिं हू सही रस्ते ते न आयो त पादर हणी बि हुनखे सही रस्ते ते आणींदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।